जी हाँ पुछा पे ॻाल्हायां कीअं अब ये मसलो इहो आहे न जेको मूंखे सम्झी 11,000 तनख़्वाह हुई न तॾहिं खां हुन कंपनी में कमु करियां थो सम्झे न। बाक़ी रहियो मसलो त हुन टाइम ते उहो ठेकेदार जेको हुयो कासिम ॻोठ मुंहिंजे वटि उहो बि हिन में हिसेदार आहे उहो हूंदो असां कहिड़ी बि तकलीफ़ कोन हूंदी हुन खां पोयां वरी ई जेको यासर आयो सो या के चवंदा ठेकेदार में हिसो आहे के चवंदा त सुपरवाइज़र आहे। हाँ इहे अची मुंहिंजे पुठियां लॻो हिकिड़ो छोरो भर्ती कयो उहो कमु करण बि कोन कंदो हुन पंहिंजे मतिलब लाइ रखियो हुयो उहो उन ॾिनी मूंखे गार मुंहिंजे भाई तूं कमु किथे कंदो हुई छा छा न त चलो मूंखे जी तूं रंडी को बचा मुझे जानते नहीं हो मुझे ये तो सही है पर ठीक है पोइ यासर में जो यासर हुन खां ॾियनि को बर ॻोल्हे त भई तो कंपनी में मिली कोन सघे ॿाहिरि थो पढ़ंदो उहो जेको तो कमु छॾे भॼी वियो हाँ यासर पागल कुत्ते आए मुझे पुछा जी लॻो सॼी कंपनी में मूंखे डरायो आहे न हमेशह मूं डिपार्टमेंट में कमु कयो को बि ऑफिसर चए त भई हिन कमु करण त ऑफिसर छॾण में राज़ी कोन्हे को नमान साहब एॾो ऑफिसर असांजे कंपनी जे मथां आहे उहो बि जेको 2 माण्हू मोकिलिया मूं हिकिड़ी छुटी कई 3 महीननि खां पोयां 2 माण्हू ठेकेदार मोकिलिया त उन्हनि ॿिन्ही खे वापसि करे ॾिनी बाबा अॼु न आयो त सुबुह ईंदो पाणी उहो अची कमु कंदो हाणे हीउ जेको आहे तो 3 माण्हू वठियो अचे त हिननि खे तो गाॾियुनि जॾहिं मुंहिंजे साम्हूं अचनि त जेका खे पुछियो हुजे त कोन चिट्टू छोरो हुनखे ॿुधाईंदो हुनजे कुल्हे ते असर थी मुंहिंजो भाई हीउ जहिड़ो बाथरूम में अहिड़ो ग़लति कमु कराए थो ईअं त खिली पियो पहिरियों कुझु बि कर जेको चर्चे में सफ़ा नशे में टुनो उनखे भंगी वठी आयो हिनखे तो गाॾियूं ॾिनियूं आहिनि मुंहिंजे चाचा मूं त गाॾी कढे त नशे में हुन न अखि खोले न ॻाल्हाए सघे मुंहिंजो हुनजी अखियूं त खोल चर्च पी आयो मुंहिंजो सुल्फी हुन में गैस प्लान में अच्छा जी चर्च न पिए शराब पिए तंहिंमें तुंहिंजो छा चवनि मुंहिंजे पर ॻाल्हाए त सही चए छा थो जे मूं कहिड़ी गाॾी ॾिनियूं न छा बसि अहिड़ा घणेई बहाना कई ठेकेदार खे चवंदो हिननि ते त कंप्लेन ॿुधाई आहिनि मगर ठेकेदार करे के ऑफिसर काई हुन खां पुछो कोन को पोइ मुंहिंजे पुछां थी लॻो सॼी कंपनी में डोड़े कोने खां वठी ॿिए कोने સુધી आख़िर जेको मूंखे ॿाहिरि गेट था ॿाहिरि कढी को उते रोड जो कमु ॾिनो हीउ रमज़ान जे महीने में केॾी गर्मी हिन में रोज़ो आउं छॾींदो ई कोन्हे ज़िंदगी भर उन रोज़े में जी जेको त मूं कमु कयो पियो पर इहा ख़्यालु कोन्हे त भई रोज़ा तो माण्हू आहे हमेशह रोज़ो रखे थो हिनखे 9-10 साल थी विया आहिनि कंपनी में पर न ठेकेदार खे आयो न हुनखे आयो हू त ख़ुशि हो पोइ हेर जेको हिन माण्हू भूले ई हिन भर्ती कया आहिनि हिकिड़े बदमाश क़िस्म जा माण्हू हिकिड़ो सम्झ इमाम अली आहे हिकिड़ो इमाम अली मल्हा आहे हुनजी ऐं ॿियो हुनजो सालो आहे उहो बि मल्हा आहे जीअं इहे पंवर इन्हनि मूंखे झलियो आहे उहो ख़ासि की हुनखे ऐं सुञाणो कोन नंढी आई आहिनि उन्हनि उन मूंखे पुछा मारियो उथण में जेको त धका न हुया उहो यासर खे चयुमि यासर जो मुई साहब खे मूं चयो अचे पियो ठेकेदार मुई साहब खां ॻाल्हि ई करूं थो पोइ ईअं करे जेको तो 15 तारीख़ સુધી कमु कयुमि पोइ छॾे वेही रहियुसि ऐं 15 ॾींहंनि जी मुंहिंजी जेके 15 ॾींहंनि उन्हनि खे पघार मोकिलियो 6,400 ठेकेदार खे चयुमि चइजो आउं ॾिसां थो ॾिसण में अहिड़ा कॾहिं ॾिसंदो उन खां सवाइ त हाणे न हिकिड़ो इमाम अली सालो ऐं ॿियो पंहिंजो असद आहे पंवर लियाकत जो पुटु उन्हनि खे मुंहिंजे पुठियां हुन ॿिन्ही भूले ॾींहुं लॻाए छॾियो त हिनखे जेको विञे थो न छुटीअ खां पोयां हिते झले पियो किथे अहिड़ो को जॻह हुजे त हिनखे ॾियो ॿार ॾियो ऐं 6:15 बजे कंपनी में अचां थो 6:15 बजे केरु माण्हू कोन थो अचे त हुन टाइम ते माण्हू गलियुनि में नथा अचनि हणी जेको हुनखे अहिड़ी दोन ॾियो जो हेॾा कंपनीअ ते अचे ई न छा करियां।